बोर्ड मुतासिर जी बाहर न थियण खिलाफ एसटीपी समेत बेन सियासी समाजी धुरिन पारा कोटड़ी में डीसी ऑफिस अॻियां एहतजाजी धरणो हयो वियो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे असद मंगरियो जी असद। मुतासिरन जी वार न थियण खिलाफ एसटीपी पारां डिप्टी कमिश्नर जामशोर ऑफिस गेट अॻियां हिते एहतजाजी कैंप क़ाइम कई वई आहे। छो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा मुतालबो आहे? जामशोर जी सूरत हाल इहा आहे त हितां जा डीसी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजा पेट भरे रहिया आहिनि, पंहिंजे चमचनि जा पेट भरे रहिया आहिनि, पंहिंजा गोदाम भरे रहिया आहिनि। रात जी अंधेरी में हू जेके बि इमदादी जेके अरबे खरबे रुपया आया आहिनि हुननि सिर्फ़ु राति की अंधेरी में पंहिंजे घरनि में पंहिंजे बंगुलनि में लिकाए करे रखे छॾिया आहिनि। असांजो हिकु ई मुतालबो आहे त मुतासिरनि खे मज़ीद परेशान न कयो वञे, उन्हनि खे मज़ीद दरपदर न कयो वञे। हिनमहिल माइड़ियूं हिनमहिल ॿारड़ा बच्चा जेके उस निटण ते ॿाहिरि वेठल आहिनि उन्हनि जे लाइ सिटी टेंट क़ाइमु कया वञे, उन्हनि खे हर सहूलियत फराहम कई वञे। सॼी सिंध जे अंदरां मुतासिरिन जेका जामशोर जे अंदरि खुले आसमान जे हेठि वेठल आहिनि, पर हितां जे डीसी खे न को हया न को शर्म जो उन ग़रीबनि जो जेको टेंट आया या जेको राशन आयो उहो ख़बर न आहे त आसमान खाई वियो, ज़मीन खाई वई। ही उहो डीसी आहे जंहिंजे ख़िलाफ़ हितां जा जॾहिं पाणीअ जी किल्लत पैदा थींदी ही टैंकर माफ़िया खां पैसा वठी करे माण्हुनि जे लाइ यानी कि पाणी जी किल्लत पैदा कंदो हुयो ऐं हिन जे ख़िलाफ़ पहिरियां बि एहतजाज थींदा रहिया। जेकॾहिं डीसीअ खे बेदख़ल न कयो वियो, जेकॾहिं एहतजाज जी सूरत में जेकॾहिं हालात बदतर थी उन जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत ऐं डीसी हूंदो। अल्लाह मंजा स्रोतों कल रख तमाम साईं खैया साम रोज़ी रिज़्क पाण ते। हज़ारनि जे तादाद में माण्हू ऐं मेरान ड्रीम सिटी ते कैंप क़ाइमु कयो वेठा। निटण उस में उन्हनि जी का सहायता नथी थिए, का परघोर नथी लधी वञे। नंढा मासूम बचड़ा आहिनि उते, असांजूं माइरूं भेनरूं खुलियल आसमान में जे हेठां वेठियूं आहिनि। बोर्ड मुतासिर जेको आहे 80 सैकड़ो पहुची चुका आहिनि ज़िले जामशोर में, पंहिंजो हिन म्यूनसिपल बोलाड़ी में स्पेशल एजुकेशन ब्रांच स्कूल में, उन खां अलावा बॉयज़ एलिमेंट्री स्कूल खुदाई बस्ती में, मिस्किन कॉलोनी में, पोपड़ ॻोठ में, हाई स्कूल बाबर स्टाफ स्कूल में। त हिते 80 सैकड़ो जेके मुतासिर आहिनि उन्हनि ताईं न खाधो खुराक जो सामान पहुचे पियो, न पीअण जो साफ़ु पाणी पहुचे पियो, न मेडिकल कैंप का हिननि क़ाइमु कई आहे, न हिननि खे को रिलीफ मिली आहे। डीसी साहब अचे थो रुगो पंहिंजो फोटो सेशन कराए, विज़िट कराए, वॾे प्रोटोकॉल सां हलियो थो वञे। तव्हां हिन सियासी समाजी धुरिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु हो त हिते ज़िले जामशोर ऐं कोटड़ी में आयल हज़ारे में जेकी बोर्ड मुतासिर आहिनि उनजी वार नथी कई वञे। आयल मुतासिरनि लाइ फंड में जेकी आहे करोड़ों रुपया करप्शन कई पई वञे। हिननि मुतालबो कयो आहे त डिप्टी कमिश्नर जामशोर खे फौरी तौर हटाए जेको आहे को ईमानदार ऑफिसर जेको आहे उहो मुक़ररु कयो वञे। जी।